वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सूबेदार साहब अचो अचो। खान बहादुर जी बादशाही जो खैर। खुश होंदे सूबेदार, खुश होंदे। वे सूबेदार साहब वे खबर चार सूबेदार शम्स जा धणी जाॻिया आया या सुता पिया आहिनि। ऐं ॿी ख़बर इहा ॾे त विचार वारनि जी का ख़बर पई मुंहिंजो माण्हू माराए विधो अथनि। पंहिंजा माण्हू मारे सालिया जे खाते में विझी छॾिया अथनि साईं। राति सालिया उन्हनि खे अगवा करे वियो। शाहिद बि बीहारिया अथनि शम्स जे नाले सां। अञा त मुल्क में माठ लॻी पई आहे, ॾिसूं त छा थो थिए। शम्स त हूअं ई असांजे क़ैद में आहे, शम्स त हूअं ई रौलाक आहे, आदी आहे। उन करे शम्स जा मालिक सम्झंदा हेॾां होॾां वियो आहे रुलण। मुमकिन आहे त हू कुझु वक़्तु इन धोखे में रहनि ऐं उन खां पोइ हमरा जी ॻोल्हा कनि। सरकार तव्हां छा तय कयो आहे, उन जो अंजाम छा थींदो? बनी त मूं लिखराए वरिती अथमां। वधीक तुंहिंजी कहिड़ी सलाह आहे? बनी त लिखी ॾिनी अथनि, उन्हनि खे वार्निंग ॾियो त अॻिते अहिड़ो क़दम न खणनि। खान बहादुर मां त हैरान आहियां त इहा आसानी सां बनी लिखी कीअं ॾिननि। हू त बनी लिखी ॾियण लाइ राज़ी कोन हुया। राज़ी त हू मरण जे लाइ बि थी विया हुआ, पर संदुन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सोच में विझी छॾियो आहे। हुननि जो चवणु इहो आहे त जहिड़ो कर इहा ज़मीन हुननि खे मूं वटां या मुंहिंजे करे ई मिली आहे, तंहिं करे उन्हनि खे ज़मीन वञण जो को ॾुख ई कोन्हे। पर इन ई राज़ जी ख़बर मूंखे तूं वठी ॾींदे, छा सम्झई? ऐं तोखे आऊं इहो बि हुकुम थो ॾियां त पूरे बैकग्राउंड जी मूंखे जांच वठी ॾे त असुल मामिलो छा आहे। मां सम्झां थो तव्हांखे भुलाइण लाइ हुननि हक़ बिना को इहे फटाका छोड़े छॾिया आहिनि। वधीक मां हुननि जी जांच कयां थो त हुननि जी जनम कुंडली छा आहे। तेसीं ताईं हुनजो छा कजे? रखणु चाहियो त रखो, छॾणु चाहियो त मर्ज़ी जा मालिक आहियो। हिनमहिल छॾियूंसि था, वधीक ज़रूरत पई त खंभे वठंदासूंसि। मुंहिंजे ख़्याल में त तूं हिकु अधु ॾींहुं तरसाईंसि, तेसि ताईं तूं आगो पीछो मालूम करे वठ, पोइ जेको हुनजो नसीब। वधीक जीअं तव्हां चाहियो ईअं थींदो। बाक़ी सूबेदार बचल मां को बचो ई न आहे। मां तुझे इश्क में वॾो शायर थियो। आदाब आदाब। तू नगर पार कर जी सतरंगी मोरड़ी आई, तू काछे मता कुरलाईंदड़ कूच आई, समझी दी कूच। खीर थड़ जे फुटंदड़ चश्मे मां थधो मिठो ॻाढ़ो पाणी। ही केड़ी बकवास आहे गामू? ऐं तू ही छा चई रहियो आहीं? असल में मां तोला ही शायरी लिख रहियो आहियां। ॾिस मां तुंहिंजे करे केॾा केॾा पद थो कयां। हाणे त शादी ला हा कर। भला इहो तो ॿुधा, तू मूंसां शादी करण छो थो चाहीं? इहो सवाल कर जहिड़ो आहे। तू मूंखे वणंदी आहीं।
मां तोखे कहिड़ी ॻाल्हि में वणंदी आहे? छा त तुंहिंजूं अखियूं आहिनि। हा मारे छा त तुंहिंजूं अखियूं आहिनि। परे खां जहिड़ा कोच पे थी अचे बतियूं ॿारींदी बाबा बाबा बाबा। सोणियूं त मूंखां वधीक इन ॻोठ में आहिनि। मलूका खे ॾिस, चांड्रोकी खे ॾिस, मूमल खे ॾिस, मूंखां वधीक सोणियूं आहिनि। सुणी त तूं वाकई कोन आई, पर जन मूमल ऐं चांड्रोकी खे शादीअ लाइ चवां, हल खणी भला अम्मा जा ज़ेवर बि खणी जा, वो ॿई मूंसां शादी कंदियूं। ॿिनि छोकिरियुनि सां शादी किथे कबी आहे चरिया दरवेश? तूं हुननि मां वञी के हिकिड़ीअ सां दिलि जी ॻाल्हि कर, पोइ इंशाअल्लाह अफ़ाको थी वेंदो। भला अम्मा वारा गए उन्हनि खणी वञा। फिलहाल तूं खाले हथे वञी भाग आज़मा। मूमल ऐं चांड्रोकी ॿिन्हिनि मां जेकी बि राज़ी थिए न, पोइ वञी हुन खे ज़ेवर ॾिजांइ। भला तूं राज़ी छो न थी थी? तोखे अम्मा वारा पुराणा ॻह ॾींदो मैं, हेॾा हेॾा पुराणो सोना तूं पाईंदीअ, सॼो ॻोठ तोखां पुछंदो ॻह किथां आंदा अथई। शादी कर, हिकिड़ो चकर बस। तोखे चयो आहे न, उथी ता उथ हाणे, घणो मथो न खा। छा कंदी आहे? अड़े मां तोखे चवां थी तूं उथी ता। हा हथ ला, खबर में हथ ला। जय मां जय। अरे किथे भैया देखो या छा कंदी आहे? मां चवां थी निकल मुझे तरह। अब निकला क्यों नहीं निकलेंगे? छा कंदी आहे? अरे चंगो जो मिली वे सावण फकीर, तोसां ॻाल्हि करणी आहे। मूं वारो छोरो आहे न गामण, मुंहिंजो सिर खाई वियो आहे। चए तो कीअं बि करे मूंखे ज़ीनत जो संग वठी वे। हूं तुझो केड़ो ॾोह कयो आ जो हर हर तंग करे थी ऐं मुंहिंजे पुठियों भगी थी अचे। अरे अदा, इन में कावड़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हा, पक्की ॿेर खे हर को भितर हणंदो आहे। तूं बि जवान जवान छोकिरी घर में विहारो वेठो आहीं, हितां हुतां हर को तोखां संग वठण त ईंदो न, चिड़ी छा लाइ तूं? अरे तोखे त मूं जवाब ॾिनो न, तूं त पंहिंजी पचर छॾ। ॿियो को आयो त मां हुन सां निबिरी वठंदुसि, बाक़ी तूं अची आयो मथो हणी हणी मुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। मूंखे त लॻे थो इन छोरी जो आहे न गतरा करे 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 तूं आचार विझंदे। हा, बाक़ी कंहिंखे ॾियण कोन सहाईंदे। ऐसे पान में के कीड़ा पवनी ने निड़ीअ में हिकिड़ो अहिड़ो गड़ु निकिरई जो सॼो ॾींहुं दाहूं कंदी वते, टंक भॼई, छो अची मूं मिसकीन सां उचायो थी। हल हाणे सम्झे तो पंहिंजो पाण खे। हा, बिहार पंहिंजी धीअ खे हाणे अचाई बकवास न कर। हल हाणे चिकल गुम कर। मूंखे सावण फ़कीर खे तूं अलाए छा सम्झो, हेॾो जूं ॻाल्हियूं हर हर कयो भगी बीठी आं। हल हाणे ॾिसां त केरु थो इहा छोरी वठई। ने भाव हिकिड़ो शराफ़त सां संग थी घुरांसि, मथां वरी पिटण का थो ॾे। अरे ओए हेॾे गूंगो छा थो चए? अरे ना ए बी अदा चए तो देर थी वई आहे, घर हलऊं। घर अकेलो आहे। थोड़ा तो झूला खाए वठो यार। तोखे त जिंदगी जे हाथ से झूनी पोड़ी करे छॾियो आहे। हर वक्त उदास ऐं परेशान रहण सही ना आहे बानो। चांड्रोकी, जेकॾहिं तूं मुंहिंजी जॻह ते हुजे त तोखे एहसास थिए त ॾुख छा खे चइबो आहे। ख़बर अथम त ॾुख छा थींदो आहे। बेहिस पत्थर जो बुत न आहियां, तुंहिंजी तकलीफ़ जो एहसास अथम। पर तोखे विंदराइण ख़ातिर मां पींग लुॾाइण लाइ वठी आयसि। ॾिस चांड्रोकी, आऊं वरी बि तुंहिंजी दिलि रखण ख़ातिर हेतिरी देर तोसां गॾु खेॾी आहियां। बानो, ही जेका निभागी गणती हूंदी आहे न, ही इंसान खे अंदर में खाए खोखलो करे छॾींदी आहे। इन करे ध्यान मटाइण लाइ तूं असां ॾे हली ईंदी कर, या मूमल ॾे। अकेली रही अंदर में खुटची मरी वेंदी आहे। तूं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, हल त हलऊं अच। ॻोठाणी ज़िंदगी भी केॾी ॾुखी हूंदी आहे। ख़ासि कर औरत लाइ त हिकु इम्तिहान आहे।
वेचारी कोठाणी छोकरी के केॾी मुशक्क़त करणी पए थी। शुक्र कर जो चाचे शाह मुराद तोखे पढ़ायो लिखायो, न त तूं भी असां सां गॾु हिते गाह करीं पुटियूं चूंडियां लावारा करीं। हाँ तू सही थी चई, पढ़ी करे आऊं भी निकम्मी थी वई आहियां। रजब मूंसां मेल मुलाक़ात वक़्तु मिड़ई थोरो एहतियात रखंदो कर। जिते बिजार ख़ान जे कुतन न तोखे ॾिसी वरितो मूंसां मिलंदो त तो लाइ वॾो मसइलो पैदा थींदो। सालिया खान मुंहिंजो हिकिड़ो ख्वाबु आहे त बिजार खान जो मौत मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसां। तोखे त ख़बर आहे हुन जे तरफ़ खां असां सां केॾियूं वॾियूं नाजाइज़ियूं आहिनि। तव्हांखे त ख़ुदि ख़बर आहे कीअं न मुंहिंजे भाउ खे ख़ुदकुशी करण ते मजबूर करे छॾियो। रजब जेकॾहिं बिजार ख़ान जो मौत ॾिसण तुंहिंजो ख्वाबु आहे त इहो तुंहिंजो ख्वाबु मां पूरो कंदुसि। मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे, हे मुंहिंजो तोसां ॾाढ़ीअ ते हथ। बिजार ख़ान खे मारण जो ख्वाबु तुंहिंजो मां पूरो कंदुसि। मां तोसां कयल वचन जरूर पूरो कंदुसि रजब। अॼु बि तोसां मुंहिंजो हे वाइदो आहे। मूमल मूमल तोखे मां कीअं लॻंदो आहे? तूं इहो छो थो पुछी? पहिरियां मुंहिंजी ॻाल्हि जो जवाबु ॾे, उन खां पोइ ॻाल्हि खे अॻिते था वधायूं। तूं सुठो आहीं, नियत जो बि साफ़ आहीं, ऐं हा पंहिंजी मां वांगुरु धूतो बि न आहीं। हाणे ॻाल्हि वधाए अॻिते। इन जो मतिलबु त मां तोखे वणंदो आहे। मुंहिंजी शादी पकी थी वई। आ भला ॿुध, मूंसां शादी कंदी है? ॻाल्हाई कीअं तो? बकवास बंद कर। मां तोसां नरमी सां छा ॻाल्हायो? तूं वरी जूतन सूतो खट ते तो चढ़ी। हाँ हेठि बीठो आहे, खट ते किथे बीठो आहे? तौबा मुंहिंजो रब तौबा, मां हिन चरे मालाए किथां फाती आहियां। मूमल चरियो कोन, सभु सम्झा थो। शादी ला हा कर, ज़ेवर बांधा लम्बा जा। मोणे जा ज़ेवर ऐं माणे ॿई पाण वटि रख। हे ॾिसीं थो न 8 नंबर थी। 8 चक्कर हणंदी मई, हिकु हणंदी मई, वरी मथा हणंदी मई, गणंदी मई कोन। एॾो कुटंदी थक बि है न। हेॾो आयो मूंसां शादी करण लाइ। अञा ताईं पंहिंजो नक बाहुनि सां थो साफ़ करे, वरी जॾहिं मां तोसां शादी करण जो चाहियां। मां हिते थी मलार लाइ कांग उॾारियां। मूंखे सिर्फ़ तूं इहो पुछी ॿुधाए, ऐं हा तूं इहो कॾहिं बि न सोचजांइ त का शमशा जी मूंखे परेशानी आहे। मुंहिंजो मासी केरु न पुछे। अफ़सोस, सद अफ़सोस। तोखे त पंहिंजे आशिक जो ज़रो बि एहसास न आहे। मैनर्स भी का शे हूंदी आहे, बिना इजाज़त मुझे साम्हूं न ईंदो कर। मोहतरमा तूं मूंखे तानो न ॾे, थोरो तूं पंहिंजी रविश ते गौर कर। जंहिं शख़्स सां तूं सुठो या
बुरो वक्त गुज़ारियो। छा तोखे मुंहिंजी जान जी परवाह बि नाहे? हाँ? ऐं तूं सिर्फ़ पंहिंजा राज़ फाश थियण ते एॾी ख़ौफ़ज़दा आहीं। शमशे खे शायदि तूं सुञाणी नथो, तॾहिं तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं। सुञाणण त परे जी ॻाल्हि आहे। मूं त अञा उन शख़्स खे ॾिठो बि नाहे। भला छा हू एॾो बुरो इंसान आहे छा? शमशु वॾो धोखेबाज़ आहे, इन जे करे मुंहिंजी ज़रे जी बि उन सां हमदर्दी नाहे। मूंखे जेका उन जे बारे में मालूमात मिली आहे न, शम्स त हिकु पढ़ियल लिखियल ऐं सुलझियल नौजवान हुई ऐं तोसां बेपनाह मोहबत कंदो। तुंहिंजे तरफ़ां धोखो मिलण खां पोइ हू नेगेटिव सोच जो मालिक बणिजी वियो। ऐं जेकॾहिं तूं बाबा जे साम्हूं मुंहिंजी मोहबत खे न ठुकराई हा त पोइ हू इन हद ताईं भला छो वञे हा? इहो सभु कुझु इहो तुंहिंजी ॾुख ऐं कावड़ में कयो अथसि। शहरोज़ खान, जेके मोहबत कंदा आहिनि न, सच्ची मोहबत कंदा आहिनि न, पंहिंजी महबूब ते आङुर बि न आहिनि खणंदा। भले हू फाई चढ़ी वञनि, पर शम्श मूंखां पाण छॾाइण जी क़ीमत वती आहे। क़ीमत वतई? छा मतलब? कहिड़ी क़ीमत? हिकु तमामु वॾी रक़म जेका उन जी ज़मीन वती, उहा ज़मीन खान बहादुर खान मूंखां खसण थो चाहे। इहो तय थियल हुओ। पूरी रक़म ॾियण खां पोइ हू ॿीहर मुंहिंजी ज़िंदगी में न ईंदो ऐं हाणे त हू मुंहिंजो घर थो फिटाए। सोडा मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे। अॼण जो ख्याल पंहिंजी दिलि मां कढी छॾिजाए, सम्झाई? ओ यार वेरी सैड। तूं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। तो इहो कीअं सोचियो त मां हितां भॼी वेंदुसि? छा मां तोखे एतिरो अहमक थो लॻां? खान बहादुर जे जान निसार सां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि। तूं छॾे हिन ॻाल्हि खे, हाणे इहो ॿुधाए कहिड़ो तो कमु चवणु चाहीं? ॾिस सोडा, तूं ऐं जज़्बाती ऐं गैरतमंद। बस मां इन लाइ डिॼां थो त तूं कुझु करे न वेहीं। यार जेकॾहिं तूं थधे दिमाग़ सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी न, त मां यारनि वांगुरु तोसां दिलि जी ॻाल्हि कयां। अचायो ड्रेक मूंखे न आहे वणंदी, सम्झाई? कम जी ॻाल्हि कर ऐं इहो पंहिंजो वात बंदि कर। मूंखे कंहिं बि तरह खान बहादुर जे घर पंहिंजो पैगाम पहुचाइणो आहे। सोडा मूंखे ग़लति न सम्झ यार। वो चवंदा न आहिनि त मरण वारे जी आख़िरी ख्वाहिश पूरी कई वेंदी आहे। तूं मुंहिंजी ख्वाहिश पूरी कर न। हाणे तूं मूं ते हिकिड़ो एहसान कर, मुंहिंजो न्यापो ताईं पहुचाए। हा जल्दी ॿुधाए कहिड़ो पैगाम पहुचाइणो थी, जल्दी ॿुधाए। त पोइ ॿुध, खान बहादुर जी ज़ाल रुखसार उन खे ख़बर हुजणु घुर्जे त मां खान बहादुर जे क़ैद में आहियां। इहा ख़बर मुंहिंजी उन ताईं तूं पहुचाईंदे शहज़ादा, छो त तोॾे पाणी घणो आहे। तूं दरिया ऐं दरिया। अची वेंदो तुंहिंजो पैगाम, बल्कि तूं पाण पहुची वेंदी। पाण ओ त सोढे जी दहशत दरियाहनि जा बि रुख मोड़े छॾींदी आहे। तूं त मुंहिंजे अॻियां गचे भितर वांगुरु आहीं। हू त मुंहिंजी मौत जो ॿुधी मिठाइयूं विराईंदा सोडा। हेॾा सतड़ी हेॾा अच। ऐं तो इहो कहिड़ो कहर कयो? आऊं पुछी थी दोडा फाड़े छाती मूंखे ॾिसी हा? आऊं चवे थी गह वापस कर मुंहिंजा गह मूंखे। कहिड़ा गह मासी फापुल? इहो तो छा थी चई? अरे ॻाल्हि ॿुध। अंगूठे जेॾी इहे जेके गह मुंहिंजा खया अथई न,
ऐं चवई थी शराफ़त सां मूंखे ॾे ऐं अणॼाण मुंहिंजे अॻियां तूं न थी आ न त चोटी मां झले सॼे ॻोठ में ईअं कहलींदी सही जो केरु छॾाए बि कोन सघंदई। एॾा ए नमूना ॿिए किसा कजां तोसां पई ॻाल्हायां तोसां त भितियुनि सां कान पई ॻाल्हायां जो ई वाइड़ी थी बीठी आहीं। पर मूंखे ख़बर न आहे मासी फापुल तूं कहिड़े ज़ेवरनि जी ॻाल्हि थी करीं ऐं तूं कंहिंजा ज़ेवर घुरीं थी। अरे मुंहिंजा गह ॿियो वरी कंहिंजा बाबे जा हुया जा ये मुंह वारे छोरे तुंहिंजे इश्क में अची चोरी करे अची तुंहिंजे हथ में ॾिना आहिनि। मां कसम थी खणा मासी मूंखे गामो का बि ज़ेवर न आहिनि ॾिना। तूं के ॿिए दर वञी पुछा कर। ऐं गामण मूंखे पाण ॿुधायो आहे त तोई हुनखे सलाह ॾिनी त वञी पेती जो तालो भञी ज़ेवर खण ऐं तोसां शादी कंदुसि ऐं उन ज़ेवर खणी तोखे ॾिना। कुझु त ख़ुदा जो खौफ कर मासी मूं मुस्किन ते एॾो वॾो बोतान छो थी हणी। अरे छाजो बोतान उचोरो चरियो थियो आहे जो अचायो तो ते बोतान हणदो वो तो सही सीधी ॻाल्हि करे पियो। अरे हाणे बस कर घणो थियो ऐं चवई थी ॾी थी ज़ेवर या ढुंढन में हथ विझी अली खान बहादुर जे अॻियां बिहारे त पोइ ॾिस त कीअं ॿ पादर लॻंदई कीअं थी सची करी। मूंखे लॻे तो तूं इज़त सां सम्झण वारी कोन्हे तोखे त ठाहे जो ॾिसां थी तूं सम्झी छा थी पंहिंजो पाण। हाँ इहो चाहे अरे हल तूं मूंखे छा कंदे आय हाय मारण तो अचे लॻे मुंहुं बाहे लॻे मुंहिंजी प्यारी जानी ते हथ थी करे। हाँ आ चलाई थी मुंहुं मूंखे छॾ ऐसा तो ठीक कर हाणे खुदा पुजंदई मुआ बंद कर ज़बान बंद कर ज़बान जो बस तुंहिंजो खावा थी है ने मथो न चिथे छॾाए। हल रे हल पुट परे थी वञ तूं। खान बहादुर तव्हांखे जुगाए नथो त लिकी करे कंहिं ते पोयां वार कजे। मूं जेतिरो दरगुज़र खां कमु वरितो आहे तव्हांजो ओतिरो ई अगराइनि ते ज़ोर आहे। इन साले वारे मामले खे छॾे ॿी मूं तव्हां सां कहिड़ी अघ भराई कई आहे। राति जेको साले ज़ोर करे असांजे ॻोठ जे हिकिड़े नौजवान खे मारे लाश चोराए ते उछले वियो हिन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु? ॾिस बिजार खान ॾिस आऊं को फनकार या अदाकार न आहियां आऊं सरदार खान बहादुर फिरोज खान आहियां। तूं पंहिंजे ॻोठ में पंहिंजनि माण्हुनि जे हथां पाण बदमनी फैलाई पंहिंजनि माण्हुनि खे पाण माराई ऐं इल्ज़ाम वरी मूं ते थो हणी। तव्हांजे ख़्याल में रजब खे मूं मारायो रुगो मुंहिंजे ख़्याल में न पर आऊं ख़ातिरी सां थो चवां इहो कमु तो करायो आहे तो। इन जो मतिलब त तव्हां हिन मसइले जो हल कढण बदिरां हुनखे वधाइण था घुरो। बिजार खान मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध मूं कॾहिं बि कंहिं ते बि ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि न आहिनि कया। मुंहिंजा बि कुझु उसूल आहिनि जिन तां कॾहिं बि दस्तबरदार नथो थी सघां। आऊं दुश्मनी निभाइण जे लाइ पंहिंजे मयार खे साम्हूं रखंदो आहियां पंहिंजी तौहीन खे न। या त सौ सिधो टकराव वारी स्टेटमेंट आहे खान बहादुर। मूंखे तव्हां सां ठहण में को लाचार कोन्हे को। इहो त सूबेदार बच्चल जी ज़िद जे करे मूं सोचियो त तव्हां जेकॾहिं असांजे नुक़सान जो असालो कयो त कंहिं दिली ठही सघूं था मिली सघूं था ॻाल्हियूं करे सघजनि थियूं त पोइ खान बहादुर जी लेवल खे बि ॾिसी छॾिजां ऐं हुन जी हैसियत खे बि ॾिसी छॾिजां। छा सम्झाई? खान बहादुर जी ज़िंदगीअ में कई मरहला आया कई विया पर सरदार खान बहादुर फिरोज खान कॾहिं बि पंहिंजे उसूलनि तां न हटियो ऐं न ई हटंदो। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।